गाजी खावड़ में 9 महीना अॻु रोड हादसे में ज़ख़्मी थियल ॻोठ अलरखियो जलबाणी वासी पोरियत कुर्बान जलबाणी जी चेल कम करण छॾे ॾिनो। पोरियत गुरबत सबबि पंहिंजो इलाज पे कराए नथो सघे। रिपोर्ट कयो आहे मुदस्सिर खावड़। कराची गए ना, लाड़काने गए ना, लख लग खड़े तभी फायदा नहीं। मेरे बच्चे ये तड़पते नते मानी दे गधे कण मैं आप बीमार में कोई शुगर मेरे पैर गल पे उहा में को वसियत नहीं जो थी मैं अपनी दवा गिना मुर्स दा इलाज करावा। मां पे वाच बीमार 7-8 महीनो ना मुझे अल्लाह के सिवा को भी कोई मुझे तेक कराई। इन मुझे नंढा बच्चा आहिनि, इन्हनि जो को भी सहारो कोन्हे। मुझे इलाज कराइण वारो केरु कोन्हे। गाजी खाड़ भरसा गोठ अल्लाह रखियो जलबाणी में मौजूद आयूं, जिते पोरत है कुर्बान जलबाणी जो 9 महीना अग में रोड हादसे में ज़ख़्मी थो हो, जैमें चेल में धक लगल है, जो 9 महीनन का वठी बिस्तर भेड़ो है। जो पोरत कमाण वारो भी हिकिड़ो हुयो, जो खटते पियल हुजण जे करे हू जो फाका कशी वाली ज़िंदगी गुजारन सा उन हवाले से उन मरीज़ ऐं उन जेके घर भाती आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहो जेके असांखे छा था ॿुधाइनि। 9 महीने खटते ये आंधे पेंस करे पेंस मर्द समझ उन्नू ओह पैसे दिते पट सट बिना मदता कराची गए ना, लाड़काने गए ना, 2.5 लाख लग खड़े तभी फायदा नहीं। मेरे बच्चे ये तड़पते नते मानी दे गधे कण चाक मैं आप बीमार में कोई शुगर मेरे पैर गल पे उहा में को वसियत नहीं जो थी मैं अपनी दवा गिना मुर्स दा इलाज करावा। दस दिता के मैं चांदा प्या पुफी भलाई तो सारी तींदी पई है तभी उर्गी मेरा घर वाला कुछ थी वे तो को मदद मिले तभी उहा भी भली जो राशन गिना देवो तभी असां को उहा भली। मेरे बच्चे वेला खांदे पेन में बंदे पेन ए बचड़ा वड्डा जिक्र ला वल ए ब्या सखी ए निंढड़ा ए निंढड़ी है बी निंढड़ी चाक नाई ना खाधा ना पीता उतो तो दिते तो को नसरा घन गई असा का किस्ती वसियत कान्ही जो तुसा को मदद मिले वो असा को घिना देवो पैसे घिना देवो या राशन घिना देवो। माए तो माए धार जंगांदी माजूर हल ना सकती पई माई से निंडी नेटीस इन मां 4 पैसे पया इन मुझा नंढा बच्चा आहिनि, इन्हनि जो को भी सहारो कोन्हे। हिकिड़ो मियां आहे जेको हस्बैंड सवेल अचे थो, हींअर बि हुयो अलाए काॾे वियो। मूंखे अलाह जो सहारो उन जो सहारो आहे, ॿियो कंहिंजो बि सहारो कोन्हे। मूंखे मैं हालत मुंहिंजी पाण ॾिसी थो, मुंहिंजो इलाज कराइण वारो बि केरु कोन्हे जो केरु मुंहिंजो इलाज करे। वञा थो साईं मोहम्मद सारे चक्कर में 1000-1200 कुझु चवनि था, उहो बि मूं वटि कोन्हे, जो खाइण लाइ मूं वटि कासे कोन्हे त मां उनखे काॾो ॾियां। मां एक्सीडेंट थियो कली विया थी नथो सघां, मुंहिंजी चेल नथी कमु करे सघे। हाणे जेका तव्हां वटि मदद आहे जो मूंखे ॿाहिरि मुल्क मोकिलियो या अव्हांजी मर्ज़ी, मुंहिंजा नंढड़ा बचड़ा आहिनि या हिते मूंखे फंड करायो मुंहिंजा बचड़ा पली सघनि। 4 बचड़ा आहिनि, 2 पुटड़ा आहिनि, 2 न्याणियूं आहिनि, को बि कोन्हे। कोई बचड़ा आहिनि, हे नंढा हिकिड़ो हे बीठो थी, हे हिकिड़ो हुयो वॾो बीठो आहे, इहो न्याणी बीठी आहे, ॿी अदड़ी आहे। बसि त मूंखे कुझु करणु खपे, मूंखे ॿी टेक न खपे, मूंखे ॿियो कुझु न खपे। बसि उहो ई ॻाल्हि आहे, मूंखे अस्पताल में दाख़िल कयो। जे अस्पताल में था कयो त मूंखे 5 रुपया ॾियो, जंहिंमें मां पंहिंजो पाण इलाज कराए मां पाण घुमां, मां पाण कमाए खायां। चवणा है तो जो पोरत कुर्बान जलबाणी है जैसे चेल में धक लगल है, वो 9 महीनन का वठी बिस्तर भेड़ो हुजण जे करे इनके काफ़ी दफ़ा इन्हनि जो लाड़काने ऐं ॿियनि अस्पतालनि में जो है इलाज करायो है, पर को भी फ़ायदो ना थियो है। हिननि खे इहो डॉक्टरनि चयो है तो ही जो कराची जी अस्पताल में इनके खणाए वञो, पर हू गुरबत हुजण जे करे हू जो है तो कराची में इलाज नथा कराए सघनि। हिननि सेहत खाते जे सूबाई वज़ीर ऐं ॿियनि वसवारनि खां इहो मुतालबो कयो है तो खुदारा हिन मामले जो नोटिस वठी हिन पोरत के कराची जी अस्पताल में दाख़िल कराइण जी ज़िंदगी बचाई वञे। कैमरामैन गुलज़ार बुरोही सां गॾु मुदस्सिर खावड़, टाइम न्यूज़, गाजी खावड़।